जाम शोर मां अपडेट कंदासीं। एंटी करप्शन टीम मेहरान यूनिवर्सिटी के अॻूणे अकाउंट्स ऑफिसर के घर से छापो हयो आहे। छापे के हवाले से ॿुधाइनि पिया एंटी करप्शन टीम हैदराबाद भिटाई टाउन में अॻूणे अकाउंट्स ऑफिसर सैयद साकिब अली शाह के घर से छापो हयो। गिरफ्तारी अमल में न आई आहे। जाम शोर मां अपडेट कयूं पिया। एंटी करप्शन टीम मेहरान यूनिवर्सिटी के अॻूणे अकाउंट्स ऑफिसर के घर से छापो हयो आहे। एंटी करप्शन टीम हैदराबाद भिटाई टाउन में अॻूणे अकाउंट्स ऑफिसर सैयद साकिब अली शाह के घर से छापो हयो। गिरफ्तारी अमल में न अची सघी आहे। अपडेट कयूं पिया। जाम शोर मां एंटी करप्शन टीम मेहरान यूनिवर्सिटी के अॻूणे अकाउंट्स ऑफिसर के घर से छापो हयो आहे। एंटी करप्शन टीम हैदराबाद भिटाई टाउन में अॻूणे अकाउंट्स ऑफिसर सैयद साकिब अली शाह के घर से छापो हयो। गिरफ्तारी अमल में न आई आहे। एंटी करप्शन जे टीम के हवाले से अवां खे अपडेट क्यों पिया। एंटी करप्शन टीम मेहरान यूनिवर्सिटी के अॻूणे अकाउंट ऑफिसर के घर से छापो हयो आहे। छापे के हवाले से ॿुधाइनि पिया जाम शोर मां एंटी करप्शन टीम मेहरान यूनिवर्सिटी के अॻूणे अकाउंट्स ऑफिसर के घर से छापो हयो आहे। का भी गिरफ्तारी अमल में न अची सघी आहे। टेलीफोन लाइन पे मौजूद है जाम शोर मां केटीएन न्यूज़ रिपोर्टर अजीम बारिजो। जी अजीम। जी बिल्कुल। जाम शोर में मेहरान यूनिवर्सिटी में मेडिकल बिल के मुद्दे में थियल करोड़ रुपए करप्शन वाले केस में मुलविस अॻूणो अकाउंट्स ऑफिसर सैयद साकिब अली शाह की गिरफ्तारी लाइ एंटी करप्शन सर्कल जामशोर की टीम जो हैदराबाद के भिटाई टाउन में सदर घर से छापो आयो, मगर का भी गिरफ्तारी अमल में न अची सकी। एंटी करप्शन की टीम जो उतां वापस रवानी थी है। मेहरान यूनिवर्सिटी में 2018-19 में जो मेडिकल बिल में जो करोड़ रुपया करप्शन वाले केस में मुलविस जवाबदार जो अॻूणो अकाउंट्स ऑफिसर है सैयद साकिब शाह के घर से जो एंटी करप्शन जामशोर सर्कल ऑफिसर मुनवर अली नाइक की अगवानी में टीम छापो आयो, मगर इन वक्त का भी गिरफ्तारी अमल में न अची सकी। उन सिलसिले में मुझे राब्तो थो एंटी करप्शन के सर्कल ऑफिसर मुनवर अली नाइक सां उन ॿुधायो त मेहरान यूनिवर्सिटी में मुलाज़िमनि जे नालनि सां कूड़ा बिल ठाहे जो करोड़ रुपया करप्शन कई अड़ो केस दाखिल किया जो अॻूणो अकाउंट्स ऑफिसर सैयद साकिब अली शाह जी उन मथा केस दाखिल किया। गिरफ्तारी लाइ जो असां मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया, मगर उतां गिरफ्तारी न थी सकी। अॼु असांखे इतला मिलियो त साकिब शाह जो घर में मौजूद असां उते छापा हया, मगर उते असांखे छापे खां अॻु में जो उतां फरार थी वियो। हिन चयो त हिन करप्शन में मुलविस जेके 12 खां मथे जेके मेरिट यूनिवर्सिटीअ जा ऑफिसर ऐं मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बि जांच में शामिल कयो वेंदो। जेके करप्शन जे करे जेके यूनिवर्सिटी इंतजामिया 4 मुलाज़िमनि खे जो बरतरफ़ कयो वियो, उन्हनि खे भी इन में जांच में शामिल कयो वेंदो। आख़िर तव्हांखे कहिड़े सबब जो बरतरफ़ कयो ऐं जेके 12 मुलाज़िमनि जिन पैसा वापसि कया मेहरान यूनिवर्सिटीअ खे उन्हनि खे भी जांच में शामिल कयो। अॼु जेको एंटी करप्शन टीम जो हैदराबाद के भिटाई टाउन वाले इलाके में जो साकिब शाह के घर से छापो है, मगर का भी गिरफ्तारी अमल में न अची सकी। जी ठीक है। अजीम बारे जो तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी।